अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूँ आपका होस्ट अब्दुल रज़ाक राजपूत। अवामी न्यूज़ स्टूडियो के प्रोग्राम में एक मरतबा फिर आपकी खिदमत में हाजिर है। बात करेंगे कोरोना वायरस के हवाले से। पाकिस्तान में इस वक्त जो है 892 जो है केसेस सामने आ चुके हैं, जिनके अंदर सिंध में 399 की तादाद है, पंजाब में 249 है, बलूचिस्तान में 110 है, गिलगित बल्तिस्तान के अंदर जो है 80 केस इस वक्त ज़ाहिर हो चुके हैं, जबकि खैबर पख्तूनख्वा में 38 हैं, इस्लामाबाद में 15 हैं और आज़ाद कश्मीर में जो है वो 1 केस इस वक्त जो है वो ज़ाहिर हो चुका है, जबकि 6 अफराद जो है वो सेहतियाब भी हो चुके हैं, जबकि आज तक 7 अफराद की जो है वो हलाकतें भी हो चुकी है। इस वक्त जो है पूरे मुल्क में लॉकडाउन की जो सूरत हाल है, और इस हवाले से हमारे साथ बात करने के लिए स्टूडियो के अंदर सीनियर तजिया निगार मुमताज़ बोजर हमारे साथ मौजूद है। उन्होंने हमें ज्वाइन किया है। उसके साथ साथ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी से ताल्लुक़ रखने वाले नंदलाल बख्तवानी भी जो है वो हमारे साथ स्टूडियो में मौजूद है। इन्हें भी हम वेलकम करते हैं हमारे इस प्रोग्राम में। इनसे भी कुछ मालूमात लेंगे ग्लोबल के हवाले से कि पूरी दुनिया के अंदर इस वक्त कौन सी सूरत हाल है कोरोना वायरस के हवाले से। तो पहला मेरा आपसे सवाल होगा, मुमताज़ सीनियर तजिया निगार हमारे साथ मुमताज़ बोजर हैं, इनसे बात करेंगे। मुमताज़, लॉकडाउन हुआ पड़ा है पूरे पाकिस्तान में, इस वक्त पूरे पाकिस्तान में भी लॉकडाउन हो चुका है, जबकि सिंध में भी लॉकडाउन है। कैसा देख रहे हैं आप इस लॉकडाउन का असर, कितना हो रहा है, इस हवाले से क्या कहेंगे? महिरबानी अब्दुल रज़ाक, तव्हांजे प्रोग्राम में असांखे मौक़ो ॾिनो। लॉकडाउन जी सूरत हाल इन लाइ पैदा थी आहे त सभ खां पहिरीं कोरोना वायरस चीन में हो, ऐं चीन जेको कंट्रोल कयो हो त उन में जेको हथियार इस्तेमालु कयो हो त लॉकडाउन वारो कयो हो। लॉकडाउन जे करे हीअ जेका बीमारी आहे कोरोना इहा वधे कोन थी ऐं जो पखिड़िजे कोन थो, उन जे करे लॉकडाउन वारे जेको इहो फार्मूलो आहे उहो सिंध में सभ खां पहिरीं सईद मुराद अली शाह आज़मायो आहे। हाणे पंजाब बलूचिस्तान में बि इहो लॉकडाउन वारो सिलसिलो जारी थी वियो आहे, जेको पहिरियां थियणु खपे आहे। ऐं हींअर हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में लॉकडाउन जे करे जेका कोरोना केस जेके तकिड़ा ज़ाहिर पिया थिया, हाणे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी तइदाद में घटिताई अची वई आहे। ऐं हींअर वॾी सुठी ख़बर इहा आहे त सखर आइसोलेशन वार्ड में जेके हुआ ज़ाहिरीन, उन मां 600 ॼणा जेके उन्हनि खे आजो करार ॾिनो वियो आहे, घर मोकिलियो वियो आहे, ऐं कोरोना मरीज़ जेके आहिनि सत्याप थी वञनि पिया। सभ खां वॾी ॻाल्हि जेका हुई त लॉकडाउन जे करे कोरोना वायरस खे पखिड़िजण खां रोकिजे, छाकाणि त हीअ ख़तरनाक बीमारी उन जे करे आहे त हथ मिलाइण सां, भाकुर पाइण सां, जे वॾे आवाज़ खंघण सां ऐं आम्हूं साम्हूं ॻाल्हाइण सां हीअ पखिड़ी थो वञे, कपिड़नि जे करे पखिड़िजी थो वञे। उन जे करे हीअ लॉकडाउन जी सूरत हाल थी आहे त जीअं अगरि कंहिं माण्हू खे, कंहिं ॿार खे, कंहिं मरीज़ आहे कोरोना जो, पंहिंजे घर में रहंदो, उहो त ॿिनि माण्हुनि खे बीमार कोन कंदो ऐं 14 ॾींहंनि में उनजूं निशानियूं ज़ाहिर थी वेंदियूं। जॾहिं 14 ॾींहंनि में निशानियूं ॿाहिरि थी ईंदियूं त उहो पाण इतला कंदो, उनखे आइसोलेशन वार्ड में उनजो इलाजु कयो वेंदो ऐं उन घर भातियुनि जो इलाजु कयो वेंदो, ईअं बीमारी खां बची सघिजे थो। अच्छा, लॉकडाउन का जो अमल है पूरे तरीके से आप देख रहे हैं कि हो रहा है। कुछ लोगों में अवेयरनेस के इतने भी जो मुहिम चली है अवेयरनेस के हवाले से, पर लोग अभी भी उसी तरीके से रोडों पे नजर आ रहे हैं, वही जो जमा हो रहे हैं। इतना कुछ होने के बाद भी लोग इस पर जो है वो अमल क्यों नहीं कर रहे? इत्यादि तदाबीरें जो है वो कम इस्तेमाल कर रहे हैं लोग। इसकी क्या वजूहत हो सकती है कि लोगों में अवेयरनेस इतनी होने के बाद भी फिर भी वो नहीं करते? इन जी वजह सभ खां वधि आहे सियासी मुदाख़लत। माज़ी में पुलिस जेको हींअर अमल पई कराए पुलिस आहे, सिंध पुलिस आहे, सिंध पुलिस में सियासी मुदाख़लत जे करे जॾहिं बि सुठा ईमानदार आया आहिनि, कानून ते अमल करण वारा अमलदार आया आहिनि, त उन्हनि खे हटायो थो वञे ऐं सियासी मुदाख़लत ते सिफ़ारिश ते माण्हू रखिया था वञनि, जेके बासर वॾेरनि जी MNA MP जी हाज़िरी भरियनि। उन जे करे पुलिस जेको आहे इन ते अमल कराइण में एतिरो सख़्ती कोन पई करे ऐं माण्हू पुलिस खां कोन था ॾिजनि, छाकाणि पुलिस अॼु ॾींहं ताईं उन इदारे तौरु कमु कोन कयो आहे। हू हिकिड़ो वंगारी तौरु कमु कयो, उन हूंदे उन बावजूदि ऐं माज़ी में पुलिस खे फ्री एंड कोन हो, उन बावजूदि बि हींअर सिंध पुलिस त 80 खां 90% बहितरीनु कमु कयो आहे। जेके ॻाल्हि करियूं था आवाम जी, माण्हुनि जी, त उन्हनि में हिकिड़ो शऊर कोन्हे, उहो इन शइ खे संजीदा कोन पिया वठनि ऐं उन जे करे उन्हनि वटि उहा मालूमात कोन्हे पहुतल। उन जे करे उहे जेकॾहिं दुकान बंदि कराइजंदा त वांदा थी दुकान जे अॻियां वेंदा। बहरहाल 2 ॾींहंनि खां पोइ 2 ॾींहं जेके हींअर गुज़रिया आहिनि, अॼु ॿियो ॾींहुं आहे, त उन सूरत हाल में मुंहिंजे ख़्याल में पुलिस सुठो कमु कयो आहे। उन सां गॾु रेंजर्स वारा बि आहिनि ऐं काफ़ी हद ताईं माण्हुनि खे घरनि ताईं उन्हनि महदूद कयो आहे, घरनि ते रहण ताईं मजबूर कयो आहे। अञा बि सूरत हाल ते मॉनिटरिंग कंदे जेकॾहिं ख़बर वठूं था पिया त अञा बि थोरी
इन हवाले सां आवाम खे, वापारियुनि खे, सभु तबिके जे माण्हुनि खे इन सूरत हाल जे लाइ मुकमल लॉकडाउन ते को बि माण्हू न हुजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी तजवीज़ इहा आहे त जे खाधे पीते जी शइ जा दुकान आहिनि उहे 2 ॾींहं बंदि रखिजनि, हिकिड़ो ॾींहुं खोलिजनि। सही। त अहिड़े हवाले सां बि कुझु सूरत हाल थी वञे। ऐं खाधे पीते जी दुकान जी ॻाल्हि आहे त हर गली में ॻोठनि में बि दुकान आहिनि, उन करे एतिरो मसइलो कोन थींदो त हिकिड़ो ॾींहुं उहे दुकान बंदि रहणु खपनि ऐं ॿिए ॾींहुं खोलणु खपनि त उन्हनि खे जेको आहे सूरत हाल ते कंट्रोल करे सघिजे थो। चलो बाद में इस हवाले से और आपसे मजीद बात करेंगे। हमारे साथ अभी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के हवाले से नंदलाल भगतवाड़ी मौजूद हैं, इनसे ही बात करेंगे। आप कैसा देख रहे हैं इसको, ग्लोबल दुनिया के अंदर की इसकी सूरत हाल क्या है, इस हवाले से क्या कहेंगे? रज़ाक भाउ वॾी महिरबानी ऐं तव्हांजे प्रोग्राम खे मूं जॉइन कयो आहे। ऐं मां तव्हांखे जेको आहे इहो ॿुधाईंदो हलां त कोरोना वायरस जेको आहे सिर्फ़ु पाकिस्तान में न, चाइना में न, बल्कि इटली न, बल्कि पूरी ग्लोबल में इहो फैलियल आहे। ऐं हिन जूं जेके आहिनि 3 इन्वेस्टिगेशन हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे अंडर इन्वेस्टिगेशन, जंहिंजी माना केस जी तस्दीक न थी हुजे, ऐं हिकिड़ा हूंदा आहिनि इम्पोर्टेड केस ओनली, जेके ॿाहिरां इम्पोर्ट थींदा आहिनि। जीअं पाकिस्तान में जेके केसिस आया हुआ उहे इम्पोर्टेड केस हुया, लोकली ट्रांसमिशन न आया हुआ। चाइना में जेको केसिस आया हुआ उहे लोकल ट्रांसमिशन जे थ्रू आया हुआ, माण्हू मां माण्हू में फैलणु शुरू थिया हुआ। हीअ असांजे इम्पोर्ट थी आया, जीअं ईरान मां ज़हरीन आया, हुनजी असां तस्दीक कोन कई, जंहिंजे करे जेको आहे उहो उतां खां फैलजणु शुरू थियो। त पूरी दुनिया में जेके आहिनि उहे 3 इन्वेस्टिगेशन हलनि पियो। पूरी ग्लोबल में जेको आहे 3,32,930 केसिस आहिनि टोटल पूरे ग्लोबल में, ऐं जंहिंमें 14,510 माण्हू जेके आहिनि मरी चुका आहिनि। ऐं अॼु ॾींहुं ताईं जेको आहे 1727 नवां केस अॼु बि आया आहिनि पूरी दुनिया में, ऐं उन जे लाइ जेको इन्वेस्टिगेशन हली रही आहे। जेको पहिरें नंबर ते मुल्क आहे उहो चाइना आहे, जंहिं ते सभ खां वधीक वार थियो आहे कोरोना वायरस जो, जेको लोकल ट्रांसमिशन ते हुयो। 23 मार्च वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जी रिपोर्ट जे मुताबिक़ आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 81,601 केसिस जेके उहे चाइना में शो ऑफ थिया आहिनि, जंहिंमें मरण जो अंग जेको एक्चुअल 3276 आहे, जेको लोकल ट्रांसमिशन जे थ्रू थियो आहे। उन खां अलावा जेको आहे 2 नंबर ते इटली आहे, जंहिंमें 59,138 केसिस ज़ाहिर थिया आहिनि, 5476 माण्हू जेको हुते उहे मरी चुका आहिनि। ऐं उनखां पोइ ईरान आहे, ईरान में जेको केसिस आया आहिनि उहे आया आहिनि 21,638 केसिस आहिनि, जंहिंमें मरण जो अंक 1685 आहे। ऐं पाकिस्तान जी एक्चुअल तव्हांखे 23 मार्च जी रिपोर्ट तव्हांखे ॾींदो हलां त 784 केसिस आहिनि जेके कंफर्म केसिस आहिनि। पाकिस्तान में जेके केसिस शुरू में आया हुआ उहे इम्पोर्टेड केसिस हुआ, 2 जेके शुरू में केसिस आया उहे इम्पोर्टेड हुया। हाणे लोकल ट्रांसमिशन में जेके उहे तब्दील थी विया आहिनि, त गवर्नमेंट जेको आहे यकदमि उन ते एक्शन खयों त भई असीं जेको आहे लॉकडाउन कयूं था, इन सां असांखे काफ़ी सारो फ़ाइदो थींदो। यकीनन हिन में लॉकडाउन जे हवाले सां तव्हांखे रिपोर्ट ॾींदो हलां ग्लोबली, त लॉकडाउन थियण सां तव्हांजी जेको आहे 80% तव्हांखे जेको आहे फ़ाइदो मिलंदो। ऐं उन खां अलावा 2 नंबर ते जेको सभ खां वधीक फ़ाइदो उहो असांजो एहतियात आहे, जेको असांखे 99% असांखे ॿुधायो वञे पियो ग्लोबली एज़ ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन रिपोर्ट जे मुताबिक़। ऐं असांजा पाड़ेसरी मुल्कनि जी इंडिया आहे, इंडिया में 415 केसिस आहिनि, उते बि जेको आहे मरण जो अंक 7 थियो आहे, जॾहिं त असांजे मरण जो अंक वधीक आहे। तो इसी हवाले से जो है अगर देखा जाए तो इटली के अंदर भी सूरत हाल बड़ी गंभीर है, जबकि ये वायरस जो है चाइना से चला है, चाइना से होकर ये मुख्तलिफ मुल्कों में जम हुआ है। मेरे हिसाब से तो तकरीबन कुछ ही मुल्क भी रह चुके हैं जिनके अंदर ये वायरस नहीं है। नहीं, और बहुत से छोटे छोटे ममालिक है, जैसे फिनलैंड है, युगांडा है, वहाँ पे एक केस जाहिर हुआ है, ज़्यादा केसेस जाहिर नहीं हुए, मगर वहाँ की गवर्नमेंट, वहाँ की जो अवाम नेशन है वो इतनी मजबूत है कि वो एक केस का सुन के वो घर से नहीं निकल रही। अच्छा, इटली के अंदर देखें ना कि इटली में कितनी अमवात हुई हैं, इटली में चाइना से भी ज़्यादा अमवात हुई हैं। हाँ, इटली से चाइना से भी ज़्यादा। तो ये सिर्फ क्या वजूहत थी इनकी? सबसे ज़्यादा जो डेथ जो है वो इटली में हुई है चाइना से बनस्पत, और अभी वहाँ की अवाम ने सीरियस नहीं लिया। रोज़ाना की बुनियाद पे 600 650। हाँ, आज भी जो है 23 मार्च की आपको रिपोर्ट देता चलो कि 649 एक दिन में मर चुके। ये सिर्फ किस वजह से? एहतियात नहीं किया, लोगों ने सीरियस नहीं लिया था चीज़ों को और अमल में नहीं आए थे। और यही सूरत हाल है जो अगर पाकिस्तान में रही तो हम हो सकते हैं कि हम इसको ज़्यादा वो क्रिकेट की तरह जो है ना हैट्रिक मार लें, हैट्रिक मार जाए। मुमताज़, आज भी मैं अभी कुछ देर पहले टीवी चैनलों पे देख रहा था, तो आज भी लोगों का वही माहौल बना हुआ है, मतलब लोग एहतियाती तदाबीरें इस्तेमाल नहीं कर रहे हैं। आज भी ट्रेन के लिए जो सफ़र करने के लिए स्टेशनों पर जो है सैकड़ों की तादाद में लोग जमा है। उन्होंने ना कोई मास्क वगैरह पहने हुए हैं, ना कोई सैनिटाइज़र इस्तेमाल कर रहे हैं। क्या लोग क्यों ऐसा कर रहे हैं, क्या समझ में नहीं आ रही लोगों को? रज़ा भाई, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अवाम हिन हिकिड़े संजीदा मसइले खे, गंभीर मसइले खे ऐं ख़तरनाक मसइले खे संजीदा न पई वठे। ऐं इन करे जेको आहे इन ॻाल्हि खे जेको आहे इन ॻाल्हि खे जेको आहे
ऐं उन जो नतीजो तमामु ख़राबु निकिरंदो। ऐं असांजी जेका सईद मुराद अली शाह चीन खां पोइ 2 नंबर ते उन इक़दाम हंगामी बुनियादनि जे खयां उनखे साराहे पियो वञे, पर तंहिं बावजूदि बि जेका असांजी अवाम आहे उहा हिन मसइले खे एहतियात तौरु नथी वठे। ऐं हिन में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंमें मीडिया जा बि माण्हू आहिनि, कुझु सोशल मीडिया जा माण्हू बि आहिनि जेका हिन शइ खे ग़लति रंग सां पेश पिया कनि त किरोना विरोना कुझु कोन्हे ऐं कर्ज़ु माफ़ु करण जो बहानो आहे। भई जॾहिं हरम पाक में उमिरि ते पाबंदी आहे, दुनिया जूं उॾामूं बंदि आहिनि, त कारोबारी हिसाब सां सॼी दुनिया बीह वई आहे, उन बावजूदि सिर्फ़ु इंसान ज़ात खे बचाइण लाइ इहे उपाउ खयां पिया वञनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में पहिरियां त कहिड़ा उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु कजे जेके हिन माण्हू इहे अवाम में चवंदा त बाबा किरोना विरोना कुझु न आहे। सही। ऐं ॿियो नंबर जेका पुलिस आहे लॉकडाउन ते अमल नथा कनि, उनखे गिरफ़्तार करे थी, रेंजर्स गिरफ़्तार करे थी या उनखे पनिशमेंट ॾिए थी, ठीकु आहे, त उन ते बि हिकिड़ो वाविला मचे थो वञे सोशल मीडिया ते ऐं ॿी मीडिया ते। मुंहिंजे ख़्याल में उनखे रोकथाम जे लाइ बि हिकिड़ी माना हिकिड़ो असुल ते कया वञनि, हिकिड़ी एडवाइज़िंग जारी कई वञे त ताकी हीअ जेके मामला आहिनि उन्हनि खे सुठे नमूने सां जेको आहे असां हल करे सघूं। आज निशार शाह ने भी कहा है कि कुछ ऐसा लग रहा है कि जो है वो कर्फ्यू की तरफ भी मामला जा रहे हैं, तो कैसा देख रहे हैं? अगर यही सूरत हाल रही, अगर आवाम ने एहतियात नहीं बरती तो क्या समझते हैं कर्फ्यू? मुंहिंजे ख़्याल में इंसान ज़ात रियासत जी ज़िम्मेवारी आहे, इंसान जेका उनजा वोटर आहिनि, उनजी आवाम आहे, उनजी जान बचाइण जे लाइ। हालांकि हीअ ख़तरनाक मर्ज़ इन जे लाइ त फैलिजे वधीक थो, मौत जी शरण आहे, इहा ॻाल्हि आहे माण्हू खे सम्झ में नथी अचे, उनजे करे हू लापरवाही पियो करे। अञा बि तव्हां ॾिसंदव त मेड़ाका बि आहिनि, तफ़री पार्कनि ते निकिरी था वञनि, त इन जो मक़सदु जेको नुक़सानु थींदो। हाणे कर्फ्यू वारी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हींअर इंतिज़ामिया नरमी सां लॉकडाउन ते अमल कराए पई, उन में मुकमल तौर ते अमल न थींदो ऐं किरोना जो जेको विचड़ंदड़ बीमारी आहे उनजा जेकॾहिं अंग अखर अञा वधीक ज़ाहिर थियनि था, ॻणती जोगी हालत में अञा बि वधीक थियनि था, त पोइ कर्फ्यू ई हिकिड़ो वाहिद हल आहे जंहिं वसीले आवाम खे घरनि ताईं रखी सघिजे थो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं ॻणती जोगी हालत थिए थी किरोना खे वधण जी फैलिजण जी, त पोइ कर्फ्यू बि लॻायो वञे पर आवाम खे बचायो वञे। या इसी सूरत हाल के अंदर अगर कानून में कुछ तरमीम की जाए, गिरफ्तारियां की जाए, दंड वगैरह लगाए जाए, तो वो कैसा रहेगा? इमरजेंसी में कलम 144 आहे, जिनमें फ़ाइन बि आहे, दंड बि आहे ऐं सज़ा क़ैद बि आहे, ऐं तरमीम जी का ज़रूरत कोन्हे। ऐं हिन में हिकिड़ो 245 तहत मुंहिंजे ख़्याल में जेको आहे माना ऑर्डर आहे त इमरजेंसी में हुकूमत उनखे इस्तेमालु करे सघे थी, आर्मी खे घुराए सघे थी। मंगवा लिया है आर्मी को, तो मंगवा लिया है 245 के तहत जो आर्मी स्टैंड बाय आहे, लेकिन आर्मी खे इख्तियार कोन ॾिना, इख्तियार अञा पुलिस में वटि आहिनि, रेंजर्स पुलिस जे अंडर में कमु पई करे, ऐं उन जे करे ई मुंहिंजे ख़्याल में 80% त माण्हू घरनि ताईं रहनि पिया। बहरहाल कुझु 20% माण्हू आहिनि जेके चकर बाय चकर अचनि पिया वञनि पिया, त पुलिस खे फ्री हैंड ॾिनो वञे ऐं हुनखे जेकॾहिं हुनखे थोरो सख़्ती सां हिदायत कयो वञे, जेके माण्हू सां रिआयत न कई वञे, त मुंहिंजे ख़्याल में अञा बि बहितर नतीजा ईंदा। नाज़रीन, अभी हम बात करेंगे इन्फॉर्मेशन के हवाले से, जो नंदलाल भगतवानी हमारे साथ मौजूद है, इनसे बात करें कितने मुल्कों में इस वक्त जो है वो लॉकडाउन है। लॉकडाउन के हवाले से मैं आपको बताता चलूँ कि पूरी दुनिया लॉकडाउन नहीं है, जहाँ की आवाम सुलझी हुई है वो खुद जो घरों पे बैठी हुई हैं। वो काफ़ी सारे ममालिक हैं जिनको गवर्नमेंट ने मजबूरन लॉकडाउन किया है, उनमें से जैसे चाइना है, डेनमार्क में लॉकडाउन है, आयरलैंड, इटली, न्यूजीलैंड, पोलैंड हो गया, स्पेन हो गया। अमेरिका पूरा लॉकडाउन नहीं है। अमेरिका में आप देखेंगे, जाके देखेंगे तो अस्पतालें जो हैं वो उनकी सीलें की हुई हैं, वहाँ पे ट्रीटमेंट चल रही है। पूरा हिंदुस्तान लॉकडाउन नहीं है। पाकिस्तान के अंदर जो है वो सूबाई हुकूमतों ने जो है वो लॉकडाउन शुरू किया है। पूरी दुनिया लॉकडाउन नहीं है। पूरी दुनिया में से मैं आपको ये बताता चलूँ कि 25 से 26% जो है ना वो मुल्क जो लॉकडाउन है। अच्छा, वहाँ की जो आवाम है वो वहाँ की जो एहतियाती तदाबीर हैं वो इस्तेमाल कर रही हैं? हाँ, वहाँ की आवाम जो वो एहतियाती तदाबीर जो है वो इस्तेमाल कर रही हैं। वहाँ पर गवर्नमेंट की तरफ से भी प्रोवाइड की गई हैं और वहाँ के लोग भी सुलझे हुए हैं। इस वक्त हमारे साथ टेलीफोन लाइन पर हमारे रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान बिरसा से हमारे साथ लाइन पर मौजूद है। मोहम्मद जुमन, क्या सूरत हाल है कोरोना वायरस के हवाले से बिरसा के अंदर? हाँ जी, बिल्कुल रज़ाक भाउ, जेको आहे हींअर कोरोना वायरस जे वबा जेका किरियल हुई दुनिया जे मथां जेका आहे
192 मुल्कनि खे पंहिंजे ज़र्द में आणे छॾियो। उन खां पोइ जेको सिंध हुकूमत जेके नोटिफिकेशन जारी कया हुआ त लॉकडाउन जा उनखे जेको अॼु ॿियो ॾींहुं गुज़रियो आहे। सूरत हाल जेका भिक्षा जी हींअर आहे मुकमल जेको आहे लॉकडाउन थी चुको आहे। जेके मुख़्तसर दुकान जेके इजाज़त ॾिनी हुई किराना स्टोर आहे, जनरल स्टोर आहिनि, मेडिकल स्टोर वग़ैरह आहिनि, जेके तफ़रीह आहिनि उन्हनि ते पाबंदी लॻाई वई आहे, होटलनि ते पाबंदी लॻाई वई आहे। मुकमल कुझु दुकान खुलियल आहिनि। ॿिए पासे जेको आहे मेन शाहराइन ते जेको आहे पुलिस बि तैनात, रेंजर जा एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। जेको घरां माण्हू निकिरनि था उन्हनि खे जेको आहे घरनि ते ई रहण जी हिदायत बि ॾिनी थी वञे। उन्हनि खे इहो चयो वञे त एहतियात करियो, जेका वबा दुनिया जे मथां किरियल आहे, इहा वॾी बीमारी आहे। उनखे एहतियाती तौरु जेको आहे त उन्हनि खे मास्क ऐं हथ जा जेके आहिनि उहे पाइण जी हिदायत बि ॾिनी थी वञे। मुकमल जेको हींअर सूरत हाल भिक्षा जी आहे रज़ाक, मुकमल हींअर जेको आहे भिक्षा लॉकडाउन थी चुको आहे। चंद दुकानूं आहिनि जिते रोज़ जी बुनियाद ते जेके शयूं जेके घर जे माण्हू जेके ज़रूरतमंद शयूं आहिनि उहे दुकान कुझु जेके ॾिसण में अचनि पिया जेके आहे उहे खुलियल आहिनि। बाक़ी जेको आहे तफ़रीक़ पाबंदी लॻाइण खां पोइ हींअर जेको आहे वीरानी छायल आहे। जेको आहे भिक्षा जो शहर मुकमल हींअर लॉकडाउन में ॾिसण में अचे पियो। जेका सिंध हुकूमत जी जेका पॉलिसी हुई उन जे तहत जेका अवाम बिल्कुलु पुलिस ऐं रेंजर्स सां जेका तावन बि करे थी। हींअर मुकमल जेको माहौल ॾिसण में अचे थो बिल्कुलु लॉकडाउन थी चुको आहे हींअर भिक्षा बि। अच्छा जुमन भाई, तव्हां खां असां हिकिड़ो सुवाल पुछंदासीं त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे मुताबिक़ जेको आहे गवर्नमेंट त जेके पंहिंजा फ़ैसिला खणणा हुआ उन खणी वरिता, नोटिफिकेशन जारी करे वरिता, आर्मी तैनात करे वरिती, रेंजर्स तैनात करे वरिती, SHO अलर्ट करे वरिता, AC मुख़्तरकार सभु जेको आहे उहो स्टैंड बाय जेको आहे उहो बीठा आहिनि। पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे मुताबिक़ जेको आहे पब्लिक अवेयरनेस हिकिड़ो मैसेज आहे। जी तव्हां ॿुधाए रहिया आहियो त मेडिकल स्टोर ऐं किराना स्टोर खुलिया पिया आहिनि, त उन्हनि स्टोरनि ते जेको आहे को सैनिटाइज़र जी जेको आहे मशीन वग़ैरह या सैनिटाइज़र जी का बोतल या अहिड़ो को साबुण वग़ैरह रखियल आहे जी को दुकानदार ते अचे थो ख़रीदारी करणु, छो त उहो रश में ख़रीदारी नथो करे सघे, उहो हिकिड़ो ॼणो ई जेको आहे उहो दुकान ते ख़रीदारी करे थो। छा उन्हनि दुकानदारनि पंहिंजा अमल कुझु कया आहिनि या न? सॼो फ़र्ज़ु गवर्नमेंट जो आहे। पब्लिक इन में केतिरो साथ ॾिनो आहे, दुकानदारनि जेको रिटेलरनि केतिरो साथ ॾिनो आहे? हा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा दुरुस्त आहे। इन ते बि जेको आहे त भिक्षा जी जेका अवाम आहे उहा चंद जेके माण्हू आहिनि उहे निकिरनि था। जेके स्टोर्स खोलियल विया हुआ या जेके भाॼियुनि जा दुकान हुआ, हींअर जेका फूड डिपार्टमेंट जी नाइलिम जेका ज़ाहिरी तौरु असांजे ॾिसण में अचे थी, जेके शयूं हुयूं रोज़ जी बुनियाद ते जेके हलंदड़ हुयूं उहे लॉकडाउन खां जेको पोइ आहे जेको उन जा जेके रेट आहिनि जेका ॿीणा कया विया आहिनि, दुगनी जेके चइबा रेट बि वधाया था वञनि। त पुलिस ऐं रेंजर जो जेको कमु आहे उहो रोके एहतियाती तौरु जेको आहे हिकिड़े माण्हू खां NIC कार्ड जे ज़रिए उन्हनि खे चेक बि कनि था। तव्हां एहतियात करियो। उन्हनि खे बार बार इहा बि हिदायत रेंजर जा एहलकार असां अॼु ॾिठोसीं मुकमल जेके घटियूं हूंदियूं आहिनि या बाज़ारूं हूंदियूं आहिनि या रोड या ॿिया जेके बि मुख़्तलिफ़ चौराहा आहिनि उते अॼु असां पाण जेको आहे विज़िट कयोसीं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, त उते रेंजर जा एहलकार उन्हनि ज़ोरी जेको आहे अवाम जेका ॿाहिरि निकितल आहे उन्हनि खे हथ ॿधी जोड़े उन्हनि खे जेको आहे त इहा ई रिक्वेस्ट कई जेको आहे त एहतियात करियो। लाज़मी आहे जेको आहे त इन शइ जो बचाव करियो। कोरोना जेका वबा गिरियल आहे इहा हुजूम में अञा जेका पखिड़िजंदी आहे इनखे कंट्रोल करण जे लाइ दुकानदारनि खे बि इहा हिदायत आहे। जेका रेंजर जेका घुमी रही हुई, पुलिस एहलकार जेका हुआ, भिक्षा जो SHO उन्हनि सां गॾु दुकानदारनि खे इहा ई हिदायत हुई जेके दुकान जे अंदरि महदूद जेके माण्हू वेठा आहियो इहो बि पंहिंजो एहतियात करो। जेके एहतियाती शयूं जेके ॿुधाई वियूं आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां, जीअं मास्क वग़ैरह आहिनि, साबुण हथ धोइण जा इस्तेमाल जे लाइ उन्हनि खे बि हिदायतूं कयूं आहिनि। उहे बि दुकाननि जे ॿाहिरां जेको आहे त इहे शयूं महदूद रखियो वेठा आहिनि। हींअर बि दुकाननि ते जेको आहे हिकिड़ो या ॿ जेको दुकानदार आहे उहो महदूद आहे, ॿियनि खे जेको आहे त परहेज़ करे वियो आहे त तव्हां दुकाननि खां परे वञो, पंहिंजे घरनि में रहो, इन वबा खां बचो। जी मुमताज़ भाई, जेको जुमन असांजो भाउ ॻाल्हि करे रहियो त हाला भिक्षा जे हवाले सां जेको ॿुधायो त हुते जेको आहे अमलो जेको आहे उहो पंहिंजो अमल करण में भरपूर जेको आहे किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं अवाम पर फूड वारनि जे हवाले सां जेको आहे उन हिकिड़ी शिकायत शो कई पई त फूड डिपार्टमेंट वारा जेको उन्हनि जो अमलो जेको आहे उहो सही नमूने सां कमु न पियो करे। जीअं फूड जे हवाले सां, छो त डिज़ीज़ जेके आहिनि, बीमारियूं जेके बि आहिनि उहे फूड ताईं स्टार्ट थियनि थियूं। जीअं हाणे को दुकानदार ॾे को वियो का शइ वठणु त वठी उहो तव्हां हलियो आहे, उहा साॻी थैली, उहे साॻी शयूं, साॻियो हथु मिलाइणो हूंदो, उहा शइ उन माना शो ऑफ न पई कई। इन जे हवाले सां तव्हां कुझु? इहा ॾिसो न, इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे या हिनखे असां हिकिड़े शौर जी कमी चई सघूं था। लाशौरी में बि थी सघे थो। शौर जी कमी आहे त इदारा असांजा कमु करणा त सूरत हाल असांखे ॾिसण में कोन अचे हा। ऐं जेकॾहिं खाधे पीते जी ॻाल्हि था करियो, फूड समेत हर इदारो पंहिंजो ज़िम्मेवारी पूरी तरह सां अदा न पियो करे।
जंहिंजे करे पाण खे जेको आहे गैर मयारी खाधो मिले थो, गैर मयारी खाइण जी हर शइ मिले थी। जेकॾहिं इदारनि में जेके अंडर में जेके होटलूं रेस्टोरेंट वग़ैरह मिठाई जी दुकान खां वठी जेके शयूं अचनि थियूं त उन्हनि में बि गैर मयारी शयूं मिलनि थियूं, उन जे करे केतिरियूं बीमारियूं जनम वठनि थियूं। उन हवाले सां इदारनि जो कमु कोन्हे ऐं हुकूमत खे खपे त कोरोना जे बीमारी खां जेको आलमी वबा खां बचण खां पोइ इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾिए। हमारे साथ इस वक्त खैरपुर की सूरत हाल बताने के लिए अरशद सर हमारे साथ लाइन पर मौजूद है। वहाँ से हम पूछेंगे कि जो लॉकडाउन उस वक्त जो सिंध के अंदर सूरत हाल है, लॉकडाउन के हवाले से उस पर कितना अमल किया जा रहा है, वहाँ की जो आवाम है वो कितना एहतियाती तदाबीर है जो इस्तेमाल करी है। अरशद, बड़ी मेहरबानी आपने हमें ज्वाइन किया आज इस प्रोग्राम के अंदर। बताइएगा कि कितना जो है वहाँ पर लॉकडाउन का अमल जो है वो देखा जा रहा है, यहाँ पे कैसी सूरत हाल है? जी बिल्कुल जी, खैरपुरपुरी में जेको आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो ऐलान बाद जेको आहे खैरपुरपुरी लॉकडाउन जी सूरत हाल जेको आहे मंज़र जेको ॾेई रही आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे रेंजर्स एहलकार ऐं पुलिस एहलकार सां गॾोगॾु ट्रैफिक एहलकार जेके आहिनि हर कोंड कोने खैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सिक्योरिटी जेका आहे सख़्तु कई वई आहे। ऐं उन सां अलावा जेको आहे पूरो मुकमल खैरपुर शहर जेको आहे खैरपुर जा मुख़्तलिफ़ जेके बि इलाइक़ा आहिनि, पंजहटी थी वई, गाड़ी पुल थी वई, लुकमान फाटक थी वियो या मुख़्तलिफ़ खैरपुर जा जेके इलाइक़ा आहिनि उहे बिल्कुलु सील आहिनि। ऐं जेको आहे इएं कर्फ्यू जो हिकिड़ो देख ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें कोई बि माण्हू जेको आहे खैरपुर शहर में नज़र नथो अचे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रैफिक पुलिस एहलकार, ट्रैफिक एहलकार ऐं रेंजर्स जा नौजवान जेके आहिनि पंहिंजी ड्यूटी जेके आहिनि सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सहाफ़ियुनि खे जेको आहे हलो आहे उहे पंहिंजी कवरेज जेको आहे पंहिंजी कनि पिया। उन सां गॾोगॾु जेके शहरी चाहे ॿाहिरिया जेके माण्हू आहिनि उनखे बिल्कुलु जेको आहे खैरपुर शहर में दाख़िल थियण खां मना कयो पियो वञे। जेके खैरपुर में जेके रहवासी आहिनि उनखे पंहिंजे घर अंदरि दाख़िल उनखे रहण जी जेको आहे ताक़ीद कई पई वञे, ॿाहिरि निकिरण जी कतई भी इजाज़त नथी ॾिनी वञे। जी अच्छा, यहाँ पर जो किस किस्म का जो कारोबार खुला है, जो किराने की दुकानें हैं, मिल्क शॉप हैं, जो मुर्गी शॉप हैं, ये खुले हुए हैं यहाँ पर? जी बिल्कुल, जैसे कि मैं आपको बताऊं कि खैरपुर में जेके कारोबार आहिनि जेको उन सां गॾु मेडिकल स्टोर आहिनि, हॉस्पिटल आहे या सब्जी जा कुझु दुकान्स आहिनि या फ्रूट जा कुझु रेड़ा आहिनि, खाधे पीते जा कुझु नॉर्मल जेको आहे बिल्कुलु नॉर्मल तौरु जेको आहे जनरल स्टोर जेके सौदे जा दुकान आहिनि उहे नॉर्मल तौरु खुलियल आहिनि। बाक़ी तक़रीबन जेको आहे पूरो खैरपुर मुकमल तौर ते सील लॻो पियो आहे, कर्फ्यू जो ॾेख ॾेई रहियो आहे। जेके सियासी जेके हितां जा रहनुमा या ताजर बिरादरी आहिनि जेको आहे हर जॻह ते खैरपुर जे बाज़ारनि खे विज़िट करे रहिया आहिनि, बल्कि कोई भी खैरपुर जो माण्हू नथो अचे पियो शहर अंदरि। अच्छा अरशद, इसके साथ ये भी थोड़ा बताइएगा हमें कि जो यहाँ पे खरीदारी के जो मरकज़ कुछ खुली हुई हैं दुकानें, जैसे किराना मर्चेंट है या और भी जो रोज़मर्रा चीज़ इस्तेमाल की जो चीज़ें हैं, वहाँ पर उन दुकानदारों के पास जब खरीदारी करने के लिए लोग आते हैं तो वहाँ पर किस किस्म के इंतजामात हैं उन खरीदारी करने वालों के लिए? वहाँ पर सैनिटाइजर वगैरह या साबुन वगैरह या कोई ऐसी चीज़ें वहाँ पर दस्तियाब है? जी बिल्कुल, जीअं त अगरि ॾिठो वञे पियो खैरपुर शहर में जेके ॿ चारि दुकान जेके आहिनि जनरल स्टोर जेके खुलियल आहिनि त उनजा रेट जेके आहिनि बिल्कुलु उनजा कुझु शहरनि पहिरां जेको आहे जेके कुझु नॉर्मल जेके माण्हू जेके अचनि था पिया, कुझु एकड़ बेकड़ जेके अचनि था पिया, उन मां इहो ज़रीन मां मालूम थियो आहे त उनजा रेट जेके आहिनि कुझु तेज़ी सां ॾेई रहिया आहिनि। जेका शइ 10 रुपया आहे उनखे 12 रुपया या 11 रुपया उहो करे रहिया आहिनि, यानी कि मुंहिंजा रेट कुझु वधाए रहिया आहिनि। उन मां शिकायतुनि जेको आहे सोशल मीडिया तहत बि हलिया ऐं उन सां गॾोगॾु जेके शहरी उते जेके ख़रीदारी करणु अचनि था पिया उहे बि इन मां इहो ई ॿुधाए रहिया आहिनि त बाबा असांखे जेका शइ जेका आहे कुछ रेट जो उनके वधिक सां फ़र्क़ु कयो थो वञे। जी ठीक है, बड़ी मेहरबानी आपकी अरशद, आपने जो है खैरपुर की सूरत हाल से हमें आगाह किया। ये थी मुद्दा खैरपुर की सूरत हाल। यहाँ पर भी इन्होंने यही कहा है कि लॉकडाउन का जो असर तो नज़र आ रहा है, इस पर थोड़ा कुछ तबसरा करें जो इन्होंने बताया, इस हवाले से क्या कहेंगे? बात ये है कि गवर्नमेंट ने तो अपना काम कर दिया जो उनको करना था, पब्लिक अवेयरनेस नहीं नज़र आ रही। अब एक रिटेलर है जो इतनी बड़ी दुकान चला रहा है और मेरे हिसाब से जो है ना अभी 2 ही रिटेलर हैं जो भी कमा के खा रहे हैं, बाकी 2 घर पे सो रहे हैं। किराना मर्चेंट वाला, मेडिकल स्टोर वाला जो बैठ के कमा रहा है और वो खा रहा है। बाकी तो जैसे दूसरे रिटेलर हो गए, कपड़े की दुकान हो गई या अपने बूट हाउस हो गए, शॉपिंग सेंटर, ये तो बेरोजगार हो गए ना, ये तो कमा नहीं रहे। ये रिटेलर इतना कमा रहे हैं, जनरल स्टोर वाले इतना कमा रहे हैं। मेरा सवाल ये था यहाँ के साफियों से कि वहाँ की पोजीशन में ये देखिए वहाँ पे उन्होंने सैनिटाइजर रखे हुए हैं नहीं रखे हैं, वो खुद यूज़ कर रहे हैं नहीं कर रहे हैं, या कोई कस्टमर आ रहा है, क्योंकि जो पब्लिक अवेयरनेस मैसेज है वो 20-20 सेकंड में हमें हाथ साफ करने हैं। उस हवाले से
जो हिकिड़ो मक़सदु सम्झी वियो इहो आहे त जेके दुकान खुलियल आहिनि उन्हनि खे दुकान जे ॿाहिरां पाणी जो बंदोबस्तु रखियलु हुजे, उनजे ॿाहिरां जेको साबुण रखियलु हुजे। हा जेको बि ग्राहक अचे पहिरियां उनखे हथ धोराइनि, 20 सेकेंड ते साबुण धोए या उनखे उहो लोशन हुजे जरासीम कश जेको आहे या उन सां उहो हथ मथां हणी पोइ अंदरि दुकान में गिड़े ऐं ख़रीदारी करे पोइ भले हलियो वञे। ऐं इन सां हिकिड़ो शौर बि ईंदो ऐं हिकिड़ो माण्हू अहिड़ो अचे थो अंदरि जेको अगरि ख़ुदा न ख़ासिता जरासीम वारो हूंदो त उन सां माण्हू बची बि सघे थो। मुंहिंजो मक़सदु इहो आहे, सम्झी विया आहियूं। बहरहाल एतिरो शौर असांजे माण्हुनि में कोन्हे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि नोट कई आहे त जेको लॉकडाउन जे करे खिपरो शहर जी आउं ॻाल्हि कंदुसि ऐं बाक़ी ॿिनि शहरनि जी बि इहा साॻी सूरत हाल आहे त हिते आम खाधे पीते शयुनि जा रेट खुलियल दुकानदार वधाए हलिया आहिनि। सही। खंड आहे 2 ॾींहं अॻु में 76 रुपया 78 रुपया हले पई, 80 रुपया किलो पई हले। अटो आहे या दालूं आहिनि जेके आहिनि उहो 5-5 10 रुपया वधीक थी वियूं आहिनि। उहो बहानो उन्हनि जो कहिड़ो आहे, हाणे इन सूरत हाल में एसी मुख़्तियारकार जेके असांजे इख़्तियार वारियूं जेके धुरियूं आहिनि उहे गुम आहिनि। उन्हनि खे खुलियल दुकानदारनि ते रेट चेक करणु खपे ऐं मार्केट कमेटियुनि वारनि खे रेट चेक करणु खपे, उते लिस्टूं लॻाइणु खपनि। सही। ऐं हिन जे लाइ इहो एसी मुख़्तियारकार ई ऑर्डर जारी करे सघनि था, उहे हुते पाणी जो बंदोबस्तु ॿाहिरि रखनि, जेको बि ग्राहक अचे पहिरियां हथ धोए तो पहुँचे। दुकानदारों को भी इस किस्म के इंतजाम करने चाहिए कि कितने कस्टमर आते हैं जेल में। हींअर तव्हांखे वेझड़े जी ॻाल्हि ॿुधाईंदो अॼु जेको आहे एस्को वारनि पंहिंजा बिल भराइण शुरू कया आहिनि ऐं आवाम जेको आहे बिल पियारण जे हवाले सां ॾाढो परेशान नज़र आई पई त भई अॻे जेको आहे लोड जी दुकानूं खुलियल हूंदियूं असीं जेको हुते पंहिंजा बिल पियारे छॾंदा हुआसीं ऐं जॾहिं त स्टेट बैंक बि जेको ऑर्डर जारी करे वरितो आहे त बैंक में रश न करणु ॾियणी। सही। उन्हनि जो बि हिकिड़ो मतिलबु ऑर्डिनेंस अची वियो आहे त भई हिकिड़े ॼणे खे तव्हां कैश ॾेई ऐं हुते सैनिटाइज़र रखिया विया आहिनि बैंकुनि जे अंदरि बि। सही। त जेको आहे 20-20 सेकेंड ते उहो सैनिटाइज़र यूज़ कनि पिया काफ़ी बैंकुनि में, कैशियर आहिनि, अकाउंटेंट, मैनेजर जेके आहिनि। त आवाम जेको आहे परेशान थी थिए, यार असीं बैंकुनि में वेंदासूं, रश थी वेंदी, असांखे बीहण कोन ॾींदा। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पब्लिक अवेयरनेस मैसेज इहो ई हूंदो आहे मुमताज़ भाउ जीअं मूं तव्हां खां ॻाल्हि कई त हिकिड़े रिटेलर खे सैनिटाइज़र रखणु घुरिजे, उहो न पियो रखे। जेकॾहिं उनखे रेट 5 रुपया मथे मिले पियो त उहो शिकायत घर आहे न, मुख़्तियारकार एसी वटि हलियो वञे, चई छॾे उनखे त मूंखे 5 रुपया रेट वधीक थो मिले। त अहिड़ो अमल थियणु घुरिजे। पब्लिक अवेयरनेस मैसेज जेको आहे गवर्नमेंट खे उहो ॾियणु खपे सभिनीनि खे, जीअं उहो गवर्नमेंट अॻु में ॾेई चुकी आहे। भाई को ज़ख़ीरा अंगेज़ आहे, को स्टॉक वग़ैरह करे पियो या मास्क वग़ैरह तव्हांखे महांगो ॾिए पियो, तव्हां असांखे ॿुधायो। हिकिड़ी हेल्पलाइन तव्हांखे जॾहिं ॾिनी वई आहे तव्हां उनखे पब्लिक अवेयरनेस मैसेज जे थ्रू तव्हां उनखे ॿुधाए सघो था। पर न मकसद ये है कि कुछ इस वक्त जो अफसरान को भी विजिट करनी चाहिए इस हवाले से, जो रिलीफ देना चाहिए गरीबों को। और वैसे भी आम दुकानदार जो अगर रेट बढ़ाकर ये चीज़ें फ़रोख्त कर रहे हैं तो उन पर कानूनी कार्रवाइयाँ भी हों, बाकायदा इसको सर्च करना चाहिए। अफसरान जो है मेरे ख्याल में तो जो अगर असिस्टेंट कमिश्नर है वो मेरे ख्याल में को सुबह एक विजिट करके चले जाते हैं, उसके बाद वो पूरे दिन जो है इसी के कमरों में बैठ के सो रहे हैं। कुछ ऐसा नज़र भी नहीं आ रहा। इस तरीके से अगर ये माहौल रहा तो ये रेट बढ़ते जाएंगे, गरीब जो है उसके ऊपर मज़ीद जो है ये महंगाई का जो बोझ है वो बढ़ेगा। इसका हुकूमत को भी संजीदा कुछ लेना चाहिए, यहाँ के अफसरान हैं जो उनको भी। हमारे साथ इस वक्त रानीपुर के रिपोर्टर नदीम शेख इस वक्त हमारे साथ लाइन पे, उन्होंने हमें ज्वाइन किया। उनसे मालूमात करेंगे कि आज लॉकडाउन के हवाले से की सूरत हाल और वहाँ पर एहतियाती तदाबीरों के हवाले से और महंगाई के हवाले से क्या सूरत हाल है वहाँ पर। नदीम बताइएगा कि क्या सूरत हाल है इन हवाले से वहाँ पर रानीपुर में। बिल्कुल मां खे ॿुधायूं था रानीपुर में कोरोना वायरस जे ख़तरे सबबि सिंध हुकूमत जे ऐलान ते मुकमल तौर लॉकडाउन कयो आहे। पाक फौज, रेंजर ऐं पुलिस पारां जो फ्लैग मार्च करे दुकान जेके खुलियल दुकान उहे बंदि कराया विया आहिनि ऐं असर कमिश्नर सूबे जो मुज़म्मिल सिंध जो टाउन ऑफिसर ममता विनर जे शहर में गश्त करे ऐं जेके खुलियल दुकान हुआ जेके शहरी ॿार हुया उन्हनि खे ताईद कई वई आहे त उहे पंहिंजे घर अंदरि रहनि ऐं गैर ॿाहिरि न निकिरनि। जी अच्छा, कोई अहिड़ी गिरफ़्तारी अमल में आयो जेको को ज़बरदस्ती को ॿाहिरि निकिरे तो हिन हवाले सां? जेके बि शहरी ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे या ताईद कई वञे थी त तव्हां गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरो। जेको कोई कमकार था अचे त उन पंहिंजो सलादी कार्ड खणी त उनखे चेक करण खां पोइ ई जेको आहे अंदरि छॾे वञे थो, शहर में ख़रीदण लाइ उनखे अंदरि मोकिलियो वञे थो। अच्छा, कौन कौन सी यहाँ पर जो दुकानें इस वक्त खुली हुई हैं खरीदारी के हवाले से? जो यहाँ पर रानीपुर में जेके मेडिकल स्टोर, किराने जा दुकान ऐं सब्जी ऐं फ्रूट ऐं गोश्त ऐं मच्छीअ जेके दुकान खुलियल आहिनि, बाक़ी जेके बि दुकान आहिनि उहे सभु बंदि लॻा पिया आहिनि। अच्छा, रेटों के हवाले से क्या सूरत हाल है? दुकानदारों ने कुछ रेट वगैरह बढ़ाए हैं? इहो असांखे मालूमात
मालूमात मिली आहे जेके सब्जी ऐं फूड वारा आहिनि उन वटि रेट जेके लिस्टूं आहिनि उहे न आहिनि लॻियल ऐं उहे मनपसंदि जेके पंहिंजा रेट मुक़ररु करे ऐं ॿिन्ही रसंदा जेके अवाम खे लूटे रहिया आहिनि। अच्छा, यहाँ के जो अफसरान हैं रेट लिस्टों के हवाले से उन्होंने कुछ विजिट वगैरह किए हैं रेटों के हवाले से, कुछ कार्रवाई हुई है इस हवाले से? कोई का बि जेका कार्रवाई न कई वई आहे। इंतज़ाम सिर्फ़ु शहरनि खे अंदरि करण में मसरूफ़ आहे, बाक़ी महांगाई जेकी मुनाफ़िक़ोर आहे उन खिलाफ़ कार्रवाई न कई वई आहे। बड़ी मेहरबानी है आपकी नदीम। देखा मुमताज़ कि हर जगह पर जो है इस वक्त महंगाई का भी जो है वो जिन बेकाबू है। यहाँ से भी इन्होंने कहा कि फुट वालों की भी बड़ी नाअहली सामने आ रही है, उसके अलावा जो महंगाई है वो भी गरीबों पे मज़ीद जो है वो बोझ बढ़ रहा है। अमल दरामद तो हो रहा है लोगों के ऊपर, लोगों एहतियाती तदाबीरें भी कर रहे हैं, इस हवाले से क्या कहेंगे? ॾिसण में इहो पियो अचे त मार्केटूं इहे सभु बंदि आहिनि, जेको सामान उते उन्हनि वटि अवेलेबल पियो आहे उहो विकिरो पिया कनि। हू ॾिसनि पिया त इहा सूरत हाल डिघी थी वेंदी ऐं असांजे सामान साॻे रेट में विकिणंदासीं त पोइ असांखे फ़ाइदो कहिड़ो। हू उन में बि हिकिड़ो मुनाफ़िक़ोरी जो हिकिड़ो लालच जेका रखियो वेठा आहिनि, पोइ भाॼी वारा हुजनि या किराना वारा हुजनि। मूं पहिरियां बि ॻाल्हि कई त खिपरो में खंड जा रेट या इहा दाल जा रेट जेके आम रेट खां वधी विया आहिनि। हाणे हिते लापरवाही जेका अचे पई उते जी इंतिज़ामिया जी अचे पई, ऐं जंहिंमें एसी आहे, मुख़्तियारकार आहे, DC साहिबा आहिनि, हुननि खे इन जेके शिकायतनि ते तवजो ॾियणु खपे ऐं अवामी न्यूज़ स्टूडियो प्रोग्राम जो तवसत सां सिंधी समूरे DCs ऐं ACs खे ऐं साईं मुराद अली शाह खे बि ख़ुसूसन त साईं हिकिड़ा त माण्हू लॉकडाउन जे करे बेरोज़गार थी विया आहिनि, उनजो धंधा कोन्हे, ठीकु आहे, उहो या क़ौमी कम जे लाइ हिकिड़ी बाबा खां बचण लाइ कुर्बानी ॾियनि पिया, घरनि में रहनि पिया, त घटि में घटि जेको सामान आहे आम रेट आहे जेको अवेलेबल उते आहे विकिरो थिए पियो, त उन आम रेट ते जेको अॻु में रेट हो मौजूदु उन ते विकिरो करायो वञे, उनजे लाइ हिदायतूं जारी कयूं वञनि। उहो ऑफिसर विज़िट तो ई कनि पिया न, सिर्फ़ु थोरो उहो उते वञी ऐं मार्केट कमेटी जी कमेटियूं ठहियल आहे हर शहर में, उते वञी उन्हनि खे पाबंदि कनि त बाबा मां लिस्ट लॻायो ऐं शिकायत उते जेको पुलिस वारा वेठा आहिनि, माण्हू वेठा आहिनि, जेके ऑफिसर वेठा आहिनि, शिकायत हिकिड़े जे ख़िलाफ़ ॿिनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी, ऑटोमेटिक मुंहिंजे ख़्याल में उहो रेट सही वठंदा ऐं आवाम खे फ़ाइदो थींदो। हमें ज्वाइन किया है सांगड़ से नादिर बुर्दी, हमारे रिपोर्टर हैं वहाँ पर मौजूद, उनसे बात करेंगे कि लॉकडाउन के हवाले से क्या सूरत हाल है और यहाँ के जो दुकानदार हैं अगर लोग ख़रीदारी करने जा रहे हैं तो उनके साथ महंगाई का भी जो एक जिन बेकाबू हो चुका है वो कितना असरअंदाज है। नादिर, बड़ी मेहरबानी आपने हमें ज्वाइन किया, इस हवाले से क्या तफसीलात हैं आपके पास? जी बिल्कुल, मैं आपको बताऊं कि पूरी सिंध भर की तरह जो है वो सांगड़ में भी आज दूसरे दिन जो है लॉकडाउन का सिलसिला जारी है, जबकि सांगड़ SSC की सांगड़ की तरफ से जो है हुक्म के तहत जो है सांगड़ में भी लॉकडाउन है, तो शहर भी मुकम्मल तौर जो है वो बंद है। मैं आपको बताऊं कि लॉकडाउन की वजह से जो गरीब मजदूर है उनको जो है सख्त मुश्किलातें पेश आ रहे हैं। मैं आपको बताऊं कि दो दिन से जो है कि ये शहर मुकम्मल तौर बंद पड़ा हुआ है, मजदूर परेशान है। मैं आपको बताऊं कि सब्जियों के भी रेट भी जो है वो आसमानों से बातें करने लगी। मैं आपको बताऊं कि हर चीज़ जो है अभी दूध की बात कर रहे हैं तो वो भी महंगा हो गया। इसके अलावा मैं आपको बताऊँ शहर का हर बंदा जो है वो परेशान है, इस वक्त परेशान है। इसके अलावा मैं आपको बताऊं कि पब्लिक ट्रांसपोर्ट भी जो है वो 2 दिन से बंद पड़े हुए हैं। अभी भी जो है सांगड़ शहर के अंदर जो है पुलिस की गाड़ी नफरी है, रेंजर्स की नफरी है, वो हर जगह पे जो है मौजूद है और जो शहरी हैं उनको जो है शहर के अंदर नहीं आने दिया जा रहा है। उनका यही कहना है कि भाई तुम बराए मेहरबानी जो है अपने घरों तक महदूद रहो। ये मूवी मर्ज जो है कोरोना वायरस जो है खतरनाक मर्ज है, इसके लिए आप लोगों को हिफाजत करना चाहिए, क्योंकि हर जगह पर जो है वो आगाही SHO सांगड़ रशीद अहमद चानू की वजह से जो है वो आगाही जारी है। पर यह सोचा जाए कि सांगड़ शहर में जो है ये इतने दिन से जो है लॉकडाउन है, इसके हवाले से जो है शहरी सख्त परेशान है और सिंध हुकूमत को चाहिए कि इन गरीब मजदूरों के लिए कुछ किया जाए। जी नादिर भाउ, तव्हां खां सवाल पुछंदुसि, इहो ॿुधाईंदा न, तव्हां ॿुधायो त पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि आहे, जीअं त कोरोना वायरस जो हिकु वबा हुआ हीअं पूरे मुल्क में फैलियल आहे, ऐं जॾहिं प्राइवेट जेके गाॾियूं हली रहियूं आहिनि, छो त सांगड़ खे जेको आहे नवाबशाह बि लॻे थो, सखर बि जेको आहे हुनखे हुनजी बॉर्डर लाइन आहे, छो त सखर मां पोइ पब्लिक प्राइवेट जेको गाॾियूं अचनि थियूं, जीअं कंहिंजूं पर्सनल गाॾियूं आहिनि, जेके चौकियूं असांजूं ठहियल आहिनि, छा हुते थर्मो स्क्रीन वग़ैरह जो सिस्टम ठहियल आहे या कोन ठहियल आहे? उते हुननि जेको मतिलबु थर्मो स्क्रीन करे बुखार वग़ैरह चेक कयो वञे त थी सघे उन्हनि में बि को कोरोना वायरस निकितो हुजे।
मां तव्हांखे ॿुधायां त पब्लिक ट्रांसपोर्ट त बंदि आहिनि, इन्हनि खां अलावा जेके प्राइवेट गाॾियूं आहिनि उते बि इहा ॻाल्हि आहे त पुलिस एहलकार ट्रैफिक एहलकार बि मुक़ररु आहिनि। उन खां अलावा जेको आहे उन्हनि खे अचण जे बहाने जेको आहे उन्हनि खां जेको आहे उहो चालान जे बहाने पैसा वठी उन्हनि खे पोइ छॾनि था। पर किथे किथे अहिड़ा बि जेके आहिनि उहे पुलिस एहलकार आहिनि जिन्हनि खे जेको आहे चालान कयो थो वञे। इन खां अलावा शहर अंदरि बि जेके आहे उहा प्राइवेट गाॾियूं हलनि पियूं, छो त प्राइवेट गाॾियुनि में इहो ॿुधायो वियो आहे त सिर्फ़ु हुन प्राइवेट गाॾी में हिकिड़ो ड्राइवर हूंदो ऐं उन खां अलावा ॿियो जेको हूंदो हुन सां गॾु उहो ई हूंदो। पर इहा न आहे, पर हिते बि इहा कानून जी भनकड़ी कंदी पई वञे त गाॾी में बि जेके 3 खां 4 सवार आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त सागर शहर में जेके पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि हुअण जे करे जेके आहिनि टैक्सी वारनि बि जेके आहिनि किराया वधाए छॾिया आहिनि। मिरपुर ख़ासि फी मुसाफ़िर खां जेको आहे 500 खां 600 वरितो पियो वञे, जॾहिं त कराची जी किरायो आहे उहा 1500 खां 2000 फी माण्हू खां वठनि था। पर हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे उहा अॻुर नेट थो आहे। अच्छा, तव्हां नादिर भाई इहा ॻाल्हि कई हुई त जेको आहे महांगाई वधी वई आहे ऐं फूड जे हवाले सां तव्हां काफ़ी सारी असांखे इंफॉर्मेशन ॾिनी सांगड़ मां। हिकिड़ी शइ इहा बि असांखे वाज़े कंदो त दुकानदारनि जेको रेट वधाया आहिनि, छा तव्हां दुकानदारनि खां इहा शइ कंफर्म कई आहे त हू जेका शइ सप्लाई जेको घुराए रहिया आहिनि, छो त कराची तो पूरो लॉकडाउन आहे, हैदराबाद बि पूरो लॉकडाउन आहे, त उहो जेको माल वग़ैरह घुराए रहिया आहिनि, छो त गुड्स ट्रांसपोर्ट वग़ैरह त सभु बंदि आहिनि, त प्राइवेट गाॾियुनि में घुराए रहिया आहिनि, छा हिननि जे हवाले सां तव्हांखे कुझु हिन आगाही कई आहे इन शइ जे बारे में? दुकानदारनि सां कुझु ॻाल्हि थी, जॾहिं प्राइस कंट्रोल पारां जेके आहिनि उहे रेट वधीक जे करे रेट उन्हनि खे छापो आहे। उन्हनि इहो ॿुधायो त असां वटि जेके आहे सामान स्टॉक लाइ न आहे, ऐं जेको पयल आहे उहे ख़तमु थींदो 2 ॾींहंनि में 4 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो। इन जे करे जेको आहे असां रेट जेको आहे रेट वधाए छॾिया आहिनि। ऐं ॾिठो वञे त काफ़ी जेके दुकानदार आहिनि उन्हनि जेको आहे अञा ॿाहिरां को बि जेको आहे सामान जेके खाद पीत वारा उहे न आहिनि घुराया। मुंहिंजे नज़र में त सागर शहर में जेको आहे को बि अहिड़ो को अञा ताईं उन्हनि दुकानदारनि जे पारां जेके सामान आयल हुजे उहो अञा न आया आहे। बड़ी महिरबानी नादिर, आपने हमें टाइम दिया। मुमताज़ भाउ, तव्हां इहो जेको आहे बिटशा खां बि जेको तव्हां अपडेट वरितो ऐं जेको आहे राणीपुर मां वरितो, खेरपुर मां वरितो, सांगड़ मां वरितो, काफ़ी सारा नवां सवाल असांजे साम्हूं आया, काफ़ी ॼणनि फूड जे हवाले सां शिकायतूं कयूं पिया। ऐं हींअर जेको असांजे ज़हन में हिकिड़ो नओं सवाल इहो आयो थर्मो स्क्रीन वारो, छो त सखर में जेको आहे इहे तव्हां ॾिठो केसिस सभ खां वधीक आहिनि, वार्ड टे ठहियल हुया। तव्हां हींअर लेटेस्ट न्यूज़ ॾिसी त हिकिड़ो ॼणो भॼी आयो हुन आबशार, उते ट्रेन में जेको आहे चौधारी जेको आहे अमलो रसी हुयो, त चलो हिकिड़ी ही त वायरस आहे, तव्हां ॾिठो आहे ह्यूमन टू ह्यूमन आहे, क्रॉस थिए थो, रेस्पिरेटरी सिस्टम जे थ्रू लंग्स खे असरु करे थो। ऐं इन हवाले सां जेकॾहिं को पब्लिक प्राइवेट गाॾी यूज़ करे थो, किन वटि त संदियूं गाॾियूं आहिनि, जीअं साईं ॿुधायो पियो त जेको आहे चालान जे थ्रू पैसा वरिता वञनि पिया, माल खाधो वञे पियो, इन हमले जे बारे में तव्हां कुझु? ॾिसो न, पूरी दुनिया में इहो वबा जॾहिं हली आहे, सिंध हुकूमत वटि एॾा वसीला न आहिनि, ऐं जेकॾहिं उन्हनि फंड गॾु बि कयो आहे त इहा वॾी पॉइंट मां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त इन ते थियणु खपे। हाणे हिकिड़ो पुलिस वारो गाॾी वारो वञे पियो, हुनखे पुलिस वारे खे इहा ख़बर न आहे, रेंजर्स वारे या आर्मी जवान खे इहा ख़बर न आहे त हीउ कोरोना मरीज़ आहे या न आहे। ठीकु आहे, जेसीं ताईं हुनखे तव्हां पहिरीं ॻाल्हि कई हुई त हिकिड़ो अंडर इंस्टिट्यूशन हूंदो आहे जंहिंजी निशानियूं देरि सां ज़ाहिर थियनि थियूं, उहो हुन सां ॻाल्हाए थो, उहो हुन खां पुछे थो तव्हां केॾांहुं पिया वञो ऐं किथां खां पिया अचो। चलो ठीकु आहे, ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इंतिज़ामी कोताहियूं हूंदियूं, पैसा वठण वारियूं ॻाल्हियूं किथे किथे हूंदियूं, सभिनी जाइनि ते न आहिनि, उहो हुन खां पुछे थो त थर्मो जेका स्कोपी तव्हां चओ पिया, जेको बुख़ार घटि में घटि माण्हू चेक करे सघे थो, वॾे में वॾी निशानी आहे, त उहो हुजणु खपे ऐं चेक पोस्टूं दाख़िल रस्तनि ते लॻनि खपनि। त मुंहिंजे ख़्याल में ईअं त तव्हांखे ॿुधाईंदो न त आम थर्मोमीटर जेको आहे उहो एतिरो महांगो बि न आहे, ऐं छो त थर्मोमीटर असीं यूज़ बि कोन था करे सघूं। थर्मो स्क्रीन जेको अल्ट्रा अचे थो, अॼुकल्ह डिजिटल अचनि पिया, हुननि जी आम क़ीमत आउं सम्झां थो त 650 खां 700 रुपए जी आहे। त हर चेक पोस्ट ते जेको आहे इहा शइ अवेलेबल हुजे। चेक पोस्ट ते जॾहिं हिननि खे हिदायत ॾिनी वई आहे त हिकिड़ो ड्राइवर त हिकिड़ो ई पर्सन हुजे, इन केस ऑफ एनी एमरजेंसी, जेकॾहिं चइजे त माना कंहिं अस्पताल में वेंदो त अस्पताल में बि एम्बुलेंस में वेंदो, जेकॾहिं गाॾी में वेंदो त 2 खां वधीक त माण्हू कोन चढ़ंदा न, 2 गाॾियूं खणी आहे। चेक करण जे लाइ तव्हां चयो आहे त सस्ता औज़ार आहिनि, त हुकूमत खे इन पासे तवजो ॾियणु खपे। पुलिस वारनि खे, आर्मी वारनि खे जेके चेक कनि था माण्हू, या चेक पोस्टूं जिते ठहियल आहिनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे न, उते सखर मां जेको या टूल प्लाज़ा जिते ठहियल आहिनि उते इहे शयूं हुजणु घुरिजनि। इहा माना हिकिड़ी अभी देखो, अभी नंद भाई मकसद कहने का ये है कि अभी जो शक्कर से भी ये आया है, ये ग्लोबली बताता चलूं, जब वुहान सिटी में ये लॉकडाउन शुरू हुआ था, तो वुहान सिटी जो पूरा वो लॉकडाउन हो चुका था,
थर्मो स्क्रीनिंग पूरे मुल्क में चल गई थी। हाँ, पर अभी भी देखो इवन जहाँ पे दूसरे सिटी जो खुले हुए थे, जो लोग आ रहे थे जा रहे थे, वहाँ पे टोल प्लाजा पे जो है ना, जैसे हम यहाँ पे तो टोल प्लाजा पे जाते हैं तो यूँ गाड़ी को रन दे देते हैं, नहीं वहाँ पे गाड़ी को रन नहीं देने दिया, सबका थर्मो स्क्रीन हुआ, सबकी स्कैनिंग हुई। तो लोग कहते हैं कि भाई चाइना जो है वो सबसे ज़्यादा टेक्नोलॉजी से हमसे सबसे ज़्यादा है। लोगों की बातें हमने सुनी कि भाई बसों में भी उनके पास स्क्रीनिंग सिस्टम लगा था, तो ऐसी बातें हमने तो नहीं देखी टेक्नोलॉजी में। मगर ये बात मैं आपको बताता चलूँ कि थर्मो स्क्रीनिंग जो वो डिवाइस यहाँ पे भी मिलती है, हम पाकिस्तान मार्केटों में पड़ी हुई है और गवर्नमेंट परचेज भी कर सकती है और हर चेक पोस्ट वाले को दे भी सकती है। अभी देखो ना, ये एक नायली और भी सामने आई है, जो भी आपने ट्रेन वाला जो जिक्र किया है, जो ट्रेन के अंदर ये मुसाफिर जो पकड़े हैं दो, जिनके अंदर ये कोरोना वायरस की मतलब ये निशानियां थी और ये वहाँ से फरार हो गए हैं। अब देखो ना, उन्होंने ट्रेन के अंदर कितनी चीज़ों को हाथ लगाया होगा, कितनी वो मुख्तलिफ जो बोगियाँ होंगी उनके अंदर वो गए होंगे, चलो उनको रोक तो लिया, ले भी गए, पर उसका वो पीछे तो असर वो चीज़ें हो सकता है कि वो छोड़कर चला गया होगा। पूरी ट्रेन को तो नहीं उठा सकते, एक बोगी को उठा सकते हैं, मगर ये बात सोचने जैसी है कि बोगी में वहाँ की स्प्रे हुआ कि नहीं हुआ, वो बंदा जिस शख्स से मिला वहाँ पे, अब वो जाहिर सी बात है सखर से ही भागा है। सही। अब सखर में से भागा तो पता नहीं कितने दिनों से मिलागा, वो सखर वाला पता नहीं कहाँ सांगड़ आया होगा, सही, सांगड़ से खिपरो भी आया होगा, तो उस हवाले से इनको थर्मो अल्ट्रा मशीन रखनी चाहिए थी। मतलब ये भी एक नायली सामने नजर आई है, कोई ऐसा नजर नहीं आ रहा था। बहुत सारी चीज़ें हमें नजर आई हैं, फूड के हवाले से भी नजर आई हैं और थर्मो स्क्रीनिंग के हवाले से भी नजर आई हैं, और आला इख्तियार में जो बैठे हुए एसी डीसीज जो वो उनको विजिट करना चाहिए तमाम रिटेलर और रिटेलरों में भी पब्लिक अवेयरनेस। मुझे ख्याल में सब दोस्त जो है, मुझे ख्याल में हींअर हिकिड़ो इदारा आहे न, ऑफिसर आहे न, ऑफिसरनि जे मथां जेके चूंडियल नुमाइंदा हर वार जेके ॻाल्हि कंदा आहिनि, को मामलो अहिड़ो थींदो आहे त पार्लियामेंट कमेटी छा वञे, चूंडियल नुमाइंदा हर तक में मौजूदु आहिनि, उहे भला आम माण्हुनि सां नथा मिलनि, भले न मिलनि, उनजो हिकिड़ो तंज़ीमी स्थितियूं आहिनि, उहे घटि में घटि इन्हनि शयुनि ते चेक एंड बैलेंस करण जे लाइ हू पंहिंजा चेक एंड बैलेंस करे सघनि था, ऐं उहे माण्हू ऑफिसरनि ऐं इदारनि ते जेको हुकुम करे सघनि था, उन्हनि खे एडवाइस ॾेई सघनि था, उन्हनि खे सलाह ॾेई सघनि था, उन ते अमल कराए सघनि था। चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजे तकनि में हुजणु खपे, ऐं फ़ोन ते ई भले सही आहे तो वो इन शइ जो नोटिस वठी ऐं इदारे सां राब्ते में रही, राब्ते में रही, नंढा नंढा मसला ख़त्म। मेरा आप दोनों से सवाल होगा, अभी एक बड़ा अहम सवाल है। अब आप ये भी देख रहे हैं कि यार कुछ लोग मदद करना चाह रहे हैं। अभी कुछ फुटेज मेरे पास ऐसे मैंने देखे टीवी स्क्रीनों पे चल रहे थे, तो वो मतलब बाहर लोगों को जमा करके लोग सैकड़ों की तादाद में आ गए। चलो ठीक है, बेरोज़गारी है तो उनको भी अपना जो तरीका थोड़ा चेंज करना चाहिए। दूसरा, कुछ यूसीओ के अंदर, यूनियन काउंसिलों में, ये साबुन, एक 20 रुपए की साबुन तो दे रहे हो तुम, पर उसके लिए कोई इकदाम तो हो ना, वहाँ पर भी 100 50 लोग जो जमा हो जाते हैं, इनको कौन सा तरीका अपनाना चाहिए? चलो यार ठीक है, आप मदद करो, पर उसका तरीका भी करो ना। मुल्क में इतना एहतियाती तदाबीरों का सिलसिला चल रहा है, उसके लिए वो एहतियाती तदाबीरें इस्तेमाल नहीं कर रहे हैं। कुछ टीवी स्क्रीन पे मैंने ऐसे भी फुटेज देखे। इस हवाले से क्या कहेंगे आप? इनको पब्लिक अवेयरनेस मैसेज चलाना चाहिए था, उनको लाउड स्पीकर पे जो है वो ऐलान करना चाहिए था कि हम फलां चीज़ जो है वो बांटने वाले हैं, तो आपको इस नमूने से आना है। या फिर उनको जो है फिर ये मीडिया का इस्तेमाल नहीं करना था, उनको जाके अकेले में जो है दरवाज़ा खटखटा के दे के आना था। ये तरीका इस्तेमाल कर सकते थे। यूएसए की आपको मैं बात बताता चलो, एक ग्लोबली बात आपने छेड़ी है। एक बिजनेस मैन है, तो उसने ये चीज़ सोची कि मेरा मुल्क जो उसके इंडेक्स गिरते जा रहे हैं, डाउन होते जा रहे हैं, तो उसने क्या किया, उसने जितनी भी अपने पैसे थे घर पे जो जमा कुटी की हुई थी वो इंडेक्स में डाल दी। मगर वहाँ की मीडिया ने जो है ना, उन्हें ये कहा कि आपको ये पैसे जो है ना यहाँ पे नहीं डालने थे, ये वक्त था लोगों की मदद करने का। अगर आप लोगों की मदद करते तो आपके शेयर्स जो है वो बढ़ते नहीं। सही, आपके शेयर्स पे तो कोई फ़र्क ही नहीं पड़ा, क्योंकि मुल्क वैसे पीछे है। इससे बेहतर ये था आप लोगों की मदद करते, तो वहाँ पे भी एक अवेयरनेस मैसेज चला था यूएसए में भी। सही। तो यहाँ के लोगों को जो है ना वो स्पीकिंग पे जो स्पीकर पे थ्रू लाउड के थ्रू जो वो ऐलान करना था कि भाई हम फला चीज़। अच्छा, एक ऐसी भी मैंने वीडियो देखी जिसके अंदर पंजाब का शायद एक इलाका है या पाकिस्तान का कोई इलाका था, जहाँ पर वो मदद करने के लिए आया है, तो उसने बाकायदा पैसे जो हैं वो पैसे दिए हैं लोगों को। अब पैसे दिए, करेंसी दिए, तो करेंसी के तहत भी तो ये वायरस आने की वो खदशात है। स्क्रीनिंग मुझो हिकिड़ो यूसी चेयरमैन जी ॻाल्हि कई त साबुण विराइण जी, उन्हनि वटि हिकिड़ो काउंसलर आहे हर वार्ड जो, ठीकु आहे। काउंसलर खे ख़बर आहे कहिड़ो माण्हू ग़रीब आहे, कहिड़े माण्हू में शौर घटि आहे, ठीकु आहे, ऐं उन्हनि खे साबुण ॾिजे। हिकिड़ो त इहो उनजे थ्रू घर घर में ॾेई सघिजे थो, छो त हीअं रश करणी कोन्हे हा। ऐं काउंसलर खे ख़बर आहे कहिड़ो माण्हू ग़रीब आहे, ईमानदारी हुजणु खपे।
हू उन माण्हू खे ॾेई सघे थो, या को मुखी हज़रात आहे उहो घर घर में 4 शहरी मौजूदु माण्हू आहिनि उनखे फ़ोन ते राब्ता करे उहो डिटेल वठी सघे थो। बाक़ी रही ॻाल्हि इहा आहे त शहर में शऊर जी हिकिड़ी ॻाल्हि था करियूं त शऊर पखिड़ण जे लाइ हिकिड़ो इहो तरीक़ो बि आहे त हर दुकानदार पंहिंजे अॻियां इहो सेंटिनेशन जो सिस्टम रखे, पाणी रखे, साबुण रखे, या शहर जे दाख़िली रस्तनि ते टाउन कमेटियूं आहिनि, यूनियन काउंसिलूं आहिनि, उहे इहे प्रोग्राम करे उते उहो रखी सघनि थियूं। जेको माण्हू पैदल उतां गुज़रे थो, ज़ाहिर ग़रीब माण्हू आहे, त उनजो हथ धोराइनि, उनखे कपिड़ो साफ़ु ॾियनि, उहो उते करे, उहो हिकिड़ो दफ़ो हथ धोईंदो त थी सघे अॻिते हले उन आदत खे उहो कंटिन्यू करे। हमें भी चाहिए कि जो हुकूमत की तरफ से इक़दाम किए गए हैं, सारा काम ये हुकूमती इदारों का ही नहीं है, इस पर आवाम को भी चाहिए कि वो जो एहतियाती तदाबीरें हैं उन पे वो इस अमल करें, घरों से कम निकलें। अगर निकलना है किसी ज़रूरी चीज़ ख़रीदारी के लिए तो घर का एक फ़र्द जो है वो निकल कर भी वो सारी ख़रीदारी कर सकता है। उसके अलावा कुछ इलाकों के अंदर महंगाई के हवाले से भी बातें सामने आई हैं। हुकूमत को भी चाहिए कि इस हालात के अंदर, और अफसरान को चाहिए कि वो इस हालात के अंदर जो शहरों में निकले और जो महंगाई का जो जिन बेकाबू हो चुका है उनको जो वो उन पर कार्रवाई करें और उन दुकानदारों को उसका पाबंद बनाए, जो रेट है उन रेटों पर वो चीज़ें वहाँ पर फ़रोख्त करें। अगले प्रोग्राम में फिर मिलेंगे आपके साथ। अल्लाह निगहबान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।